अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भली कर। हाणे सॼी सिंध जे अंदरि इस्पतालुनि में एहतजाज हली रहिया आहिनि। OPDs जो बाइकाट आहे। हिकु हफ़्तो मुसलसल गुज़री चुको आहे। मुसलसल OPDs जो बाइकाट आहे। एहतजाज उते जेके हेल्थ वर्कर्स आहिनि उहे एहतजाज करे रहिया आहिनि। ग्रैंड हेल्थ अलाइंस जे प्लेटफॉर्म तां इहो एहतजाज हले पियो, जंहिंमें मुख्य जेके मुतालबा आहिनि उन में हेल्थ रिस्क अलाउंस सिंध हुकूमत जे हेल्थ खाते पारां उन ते बंदिश विधी वई आहे, जंहिंजे करे जेके मुलाज़िम आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ ॿिया जेके उन्हनि जा मुतालबा आहिनि उन में टाइम स्केल आहे, ॿिया जेके प्रोमोशन्स आहिनि रेगुलर, ॿिया मुख़्तलिफ़ उन मुतालबा आहिनि। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरो वक़्तु गुज़री चुको आहे। असां केतिरनि ई सालनि खां वठी हिननि खे कवर कयूं पिया, हिननि एहतजाजनि खे कवर कयूं था, मुलाज़िमनि जे इशूज़ खे कवर कयूं पिया। उन सवाल ॻोल्हण जी बि कोशिशि कंदासीं त आख़िर कहिड़ा उहे मामला आहिनि, किथे मुंझार आहिनि जो हीउ मामिलो हल नथो थिए। मुलाज़िमनि जा मुतालबा, मुलाज़िमनि जा मसइला उहे हल नथा थी सघनि। जेके ज़िम्मेवार आहिनि, हेल्थ खाते जा ज़िम्मेवार आहिनि, उन्हनि जी रविश ईअं छो आहे जो हिन मामले जो को मुस्तक़िल हल न पियो निकिरे। उनजे करे जेके मुलाज़िम आहिनि उहे सरापा एहतजाज मुसलसल रहंदा आया आहिनि। असांखे इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे बुशरा आराई साहिबा आहिनि, उन असांखे जॉइन कयो आहे। ऑल लेडी हेल्थ वर्कर्स यूनियन पाकिस्तान जी उहे चेयरमैन आहिनि, उन असांखे जॉइन कयो आहे। आदि बुशरा, तव्हांखे वेलकम थो चइजे। एजाज़ कलेरी साहिबु यंग नर्सिस एसोसिएशन जा सिंध जा सदर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। वेलकम एजाज़ साहिबु। डॉक्टर महबूब नूनारी चेयरमैन आहिनि ग्रैंड हेल्थ अलाइंस। जेको ही ग्रैंड हेल्थ अलाइंस आहे उन जा चेयरमैन आहिनि, उन में मुख़्तलिफ़ उन में जमायतूं शामिल आहिनि, जंहिंजा डॉक्टर महबूब नूनारी चेयरमैन आहिनि। वेलकम महबूब साहिबु, तव्हांखे बि थो चइजे। डॉक्टर मोहम्मद अली थलो साहिबु असांखे जॉइन कयो आहे, सिंध डॉक्टर्स इतिहाद जा उहे सदर आहिनि, उन्हनि में थैंक यू, वेलकम सर डॉक्टर मोहम्मद अली साहिबु। नाज़रीन, असां कोशिशि कई आहे त हिन इशूअ ते जेके लाॻापियल DG हेल्थ आहे, सेक्रेटरी हेल्थ आहे, पार्लियामेंट्री सेक्रेटरी हेल्थ आहे, असां उन्हनि खे दावत बि ॾिनी आहे त अॼोके हिन इशूअ ते जिथे मुख़्तलिफ़ जमायतूं आहिनि ग्रैंड हेल्थ अलाइंस जे प्लेटफॉर्म ते हू एहतजाज करे रहियूं आहिनि, हिन मामले ते इंतिज़ामिया बि अचे, उहे पंहिंजा मौक़िफ़ उन्हनि खां बि असां वठण जी कोशिशि कयूं त हिन मामले जो हल छो नथो निकिरे। मुलाज़िम सरापा एहतजाज आहिनि, उन सरापा एहतजाज उन्हनि जा जेके हक़ आहिनि उहे त हिकु पासे ज़रूरु आहिनि, उनजा हक़ आहिनि, पर उन सां गॾोगॾु OPD बंदि थियण सां हज़ारे जेके लखे माण्हू आहिनि उहे पिणु मुतासिर थियनि था ऐं काफ़ी टाइम सदियुनि खां सालनि खां वठी इहो सिलसिलो हलंदड़ आहे। इन अहम इशूअ ते ॻाल्हाईंदासीं, सवाल ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं त आख़िर मसइलो आहे किथे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआत डॉक्टर महबूब नूनारी तव्हां सां था कयूं। तव्हां ग्रैंड हेल्थ अलाइंस जा चेयरमैन आहियो, त तव्हांजा मुतालबा मुसलसल तव्हां एहतजाज करे रहिया आहियो, किथे रुकावट आहे जो तव्हांजा मुतालबा मंज़ूर नथा थियनि ऐं तव्हां सरापा एहतजाज बणियल आहियो? जी डॉक्टर महबूब साहब, आवाज़ अचे थो तव्हांखे? जी जी जी, मुंहिंजो आवाज़ अचे पियो। असल ॻाल्हि इहा आहे त जिथे इदारा प्रॉपर पंहिंजे कमनि खे तरजीह न ॾींदा, जिथे हज़ारों एम्प्लॉई जेके हेल्थ डिपार्टमेंट में कमु कनि था, अगरि उते हेल्थ डिपार्टमेंट जा उनजा ऑफिशियल्स उन्हनि खे रेस्पेक्ट न ॾींदा त उते इहे मसइला दरकार थींदा आहिनि। असां इहे जेके इशूज़ जेके हींअर असां हाईलाइट कया आहिनि ग्रैंड हेल्थ अलाइंस जे हिसाब सां, जेको 2019 में जेको असांजो ग्रैंड हेल्थ अलाइंस सां बुनियादु विधो हो, जंहिंमें असांजो यंग डॉक्टर एसोसिएशन आहे, यंग एसोसिएशन आहे, पैरामेडिक्स आहे, पैरामेडिक्स आहे, ॿियूं तंज़ीमूं आहिनि जेके डॉक्टर महबूब नूनारी जी डॉक्टर साहब तव्हांजो आवाज़ जो कोई इशू थिए पियो? शुरू करायो होसीं जी डॉक्टर साहब, आवाज़ अचे पियो? जी डॉक्टर साहब तव्हां कंटिन्यू रखो, हाणे ठीकु पियो अचे तव्हांजो आवाज़। जिथे असां 2019 खां जेका 13 हलाई हुईसीं, जी जी, असां 2019 में जेको हेल्थ अलाइंस जो बुनियादु विधो होसीं, उन रिस्क अलाउंस जॾहिं साॻी हेल्थ मिनिस्टर साहिबा हुई, सेक्रेटरी करुण ज्योति साहिबु, उन्हनि में ऑलरेडी असां 2019 में उहे ई मसइला हाईलाइट कया हुआ जेके 2011 खां 12 खां दरोकार आहिनि। छाकाणि त हेल्थ डिपार्टमेंट खे असां हर साल खां पोइ जॾहिं शयूं बार असां रिमाइंडर ॾींदा हुआसीं त उहे असांखे प्रॉपर तरीक़े सां वर्कआउट करे मसइलनि जो हल न कढंदा हुआ। जॾहिं असांखे प्रॉपर जॾहिं ऑफिस फॉलोअप ते वेंदा हुआसीं त असांजो मसइलनि शयूं हल न थींदियूं। त असां इहे आख़िर असांजो को शौक़ु न आहे हूंदो त असां रोडनि ते अचूं, हड़तालूं करियूं या OPD बंदि करियूं, अगरि असांजो इहो आख़िरी स्टेज हूंदो आहे। जॾहिं हेल्थ डिपार्टमेंट बिल्कुलु नाकाम थी वियो त ॿी ॻाल्हि इहा जेके असांजा जेके
हेल्थ वर्कर्स पूरे सिंध में कमु कनि पिया। कोविड में इहे ई हेल्थ वर्कर हुआ जिन फ्रंट लाइन कमु कयो, उन्हनि खे सलाम पेश कया विया। कुझु अरसे ताईं उन्हनि खे रिस्क अलाउंस ॾिनो वियो, कुझु न ॾिनो वियो। जीअं अचानक काबीना फ़ैसिलो करे वई रहे त रिस्क अलाउंस बंदि कयो वेंदो। ऐं उन्हनि खे इहो ॿुधायां त इहो कोविड रिस्क अलाउंस न आहे, इहो हेल्थ रिस्क अलाउंस आहे, जेको डॉक्टर नर्सिस पैरामेडिकल पंहिंजूं जानूं अस्पताल में ॾेई पंहिंजो उते ख़िदमतूं कनि था। उते कई इन्फेक्शन डिज़ीज़ आहिनि जेके माण्हुनि खे डॉक्टरनि खे लॻी सघनि थियूं। इहो सिर्फ़ु बोर्ड न हुई, सिर्फ़ु कोरोना न हो, इहो हिकु रिस्क अलाउंस आहे तमामु बीमारियुनि जो, तमामु वर्कर्स खे ॾिनो वञे। ॿियो इशू इहो हो त जेके असांजा डॉक्टर्स आहिनि, डेंटल डॉक्टर्स, जेके 2011 खां एतिरा 7 खां 8,000 डॉक्टर बेरोज़गार आहिनि, डेंटल डॉक्टर्स, उन्हनि खे प्रॉपर कमीशन जे थ्रू सीट न ॾिनी वञे थी। छाकाणि त 2017 खां इहो सिर्फ़ु 50 या 40 सीटूं अनाउंस कंदा आहिनि त ॿिया डॉक्टर बेरोज़गार थी मायूसी शिकार थी पंहिंजो आख़िर में ख़ुदकुशियुनि ते अची था वञनि। असां हेल्थ डिपार्टमेंट खे बार बार इहे शयूं वाज़े ॾेई बि चुका आहियूं, बार बार रिमाइंडर ॾेई चुका आहियूं, पर उन्हनि जी न दिलचस्पी न हुजण जे करे अॼु असां 6 ॾींहं खां पूरे सिंध में रोडनि ते आहियूं, पंहिंजो एहतजाज करायूं पिया, कोशिशि कयूं था त असां पंहिंजी ऑफिस सर्विसिस इमरजेंसी सर्विसिस खे जारी रखूं। उन जे बावजूद बि हेल्थ डिपार्टमेंट, हेल्थ मिनिस्टर ऐं असांजो जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शयुनि खे इंट्रस्ट नथो वठे। अॼु बि कल्ह खां वठी इहे जेके हिननि जा जेके पंहिंजो छारता आहिनि, जेके हेल्थ ऑफिशियल जा एडमिनिस्ट्रेटर आहिनि, जेके डायरेक्टर आहिनि, जेके DG आहे, उहो असांजे नर्सिस खे पैरामेडिक डॉक्टरनि खे टारगेट करणु शुरू करे छॾियो आहे। असां इन शयुनि खे बिल्कुलु कंडेम कयूं था। असां पंहिंजे हेल्थ वर्करनि खां आख़िर हल ताईं विढ़ंदासीं ऐं असांजो आख़िरी हल इहो ई आहे त हेल्थ डिपार्टमेंट ऐं काबीना इहे शयूं पंहिंजा फ़ैसिला वापसी वठे। असां पूरा मुंज़रे मसइला हल चाहियूं था। ठीकु आहे डॉक्टर साहब, मौजूदु रहिजो, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। बुशरा आरई साहिबा, लेडी हेल्थ वर्कर्स लाइ तव्हां हमेशह सरापा एहतजाज असां तव्हांखे ॾिठो आहे, इस्लामाबाद खां वठी कराची ताईं। हिन वक़्तु तव्हांजा कहिड़ा इशूज़ आहिनि जंहिं ते तव्हां ग्रैंड हेल्थ अलायंस सां गॾिजी एहतजाज था कयो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे हिन वक़्तु जेको अचानक सां असांजो हेल्थ रिस्क अलाउंस जेको आहे उहो ख़तमु कयो वियो आहे ऐं इन सां हिननि खे अंदाज़ो बि न आहे जेकी कैबिनेट कमेटी जेको इहो फ़ैसिलो वरितो आहे त मूंखे हैरत थिए थी त असांजे हिन एहतजाज जे करण जे करे मैडम अज़रा जेको बयानु ॾिनो आहे त बाज़ार में नर्सिस ऐं डॉक्टर्स मौजूदु आहिनि त इंतिहाई असांजे लाइ बि एज़ अ लेडीज़ त असांखे शर्म बि महसूसु थिए थी ऐं इन अल्फाज़ खे असीं कंटेम्प्ट कयूं था त मैडम अज़रा खे इहे लफ़्ज़ न चवणु खपनि। मैडम अज़रा असांजी मिनिस्टर हेल्थ आहे, हिकु लेडीज़ आहे, असांखे ख़ुशी थी हुई मगर अफ़सोस थियो इहे लफ़्ज़ ॿुधी करे। ऐं असांजो जेको असीं सभु गॾु थिया आहियूं समूरनि जो हिकिड़ो ई मुश्तरका जेको मसइलो आहे उहो आहे असांजो हेल्थ रिस्क अलाउंस। छा सिर्फ़ु करोना ई हिकिड़ी अहिड़ी बीमारी हुई जंहिंजे करे ही रिस्क अलाउंस सिंध गवर्नमेंट जेको आहे जारी कयो, पर इन खां अलावा तव्हां ॾिसो हेपाटाइटिस केतिरे, मुंहिंजे ख़्याल में करोना खां वधीक तेज़ी सां जेकी आहे हेपाटाइटिस असांजे ॻोठनि में, असांजे शहरनि में इहा फैलिजी वई हुई। ऐं हिन वक़्तु केसिस ॾिसो, कैंसर जा मरीज़ ॾिसो तव्हां, न्यूट्रिशन जी कमी जा मरीज़ ॾिसो तव्हां, ऐं मलेरिया तव्हां ॾिसो, तव्हां डायरिया ॾिसो। ऐं मूंखे हिकिड़ो सवाल बि आहे हिन सिंध गवर्नमेंट खां, तव्हां असांजा जेके ज़िंदगी जा फ़ैसिला कयो था जेॾी महिल, उन महिल असां मां तव्हां कंहिं सां बि मशवरो करण बि गवारा कान था कयो, ठीकु। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां कीअं चई सघो था त असीं रिस्क ते न आहियूं। छा तव्हां सॼे सिंध खे बिल्कुलु ईअं क्लीन करे छॾियो आहे? असांजा रोड रस्ता बिल्कुलु साफ़ आहिनि, असांजी हॉस्पिटल जो जेको स्ट्रक्चर आहे उहो तबाह थियल न आहे, उहा बिल्कुलु ईअं असांजो जेको निज़ाम आहे सफ़ाई सुथराई जो उहो बिल्कुलु साफ़ सुथरो थी वियो आहे। छा पोलियो जा केसिस पाकिस्तान मां ख़तमु थी चुका आहिनि? बजाए असां करोना में जेको असीं समूरनि कमु कयो ऐं करोना जहिड़ी ख़तरनाक फैलंदड़ बीमारी खे ख़तमु कयोसीं, इन में असांजूं लेडी हेल्थ वर्कर्स इन करोना जी बीमारी में डेथ करे वियूं, छो त उन्हनि खे तव्हां पारां यानी एडमिनिस्ट्रेशन जेकी हुई, जिन असांजे लाइ इहो फ़ैसिलो अमाणे छॾियो, मिंट में इहो ज़ुल्म करे छॾियो, उन्हनि असांखे कोई प्रोटेक्शन वारो का अहिड़ी शइ अवेलेबल असांखे न करे ॾिनी हुई, जंहिंजे करे असांजूं खोड़ सारा डॉक्टर, नर्सिस, असांजूं लेडी हेल्थ वर्कर्स, सुपरवाइज़र, हिकु ॿ असांजा ड्राइवर्स इन करोना बीमारी में जेके डेथ करे विया, उन खां अलावा असांजा
प्यारा असांजा डेथ करे विया त उनखे कोई बेनिफिट कोन ॾिनो वियो त इन खां पहिरियां हिकिड़ो ॿियो ज़ुल्म कयो वियो। मां नथी सम्झां त पाकिस्तान में या दुनिया में कोई अहिड़ो कानून आहे त तव्हां कंहिंजी सैलरी जेकी आहे उन जी मर्ज़ी खां बग़ैर उन जी राय खां बग़ैर हिकिड़े नोटिफिकेशन ते तव्हां असांजी 5 ॾींहंनि जी सैलरी कटे छॾी। तव्हांखे अंदाज़ो आहे जेॾी महिल अमी फ़ैसिलो कंदा आहियो कैबिनेट कमेटी खां मां पुछां थी त हिकु 50,000 लेडी हेल्थ वर्कर 50,000 जेकी खणे थी त उहा 50,000 ते कीअं गुज़ारो कंदी हूंदी। असीं फिर बि अलाह ताला जो शुक्र अदा कंदे असीं हिकिड़ा ख़ुशहाली वारी बॉर्डर लाइन ते अची वियासीं। हींअर अचानक तव्हां 17,000 असांजा कटे छॾिया आहिनि ऐं हर डिपार्टमेंट जा हर डॉक्टर नर्सिस जो मुख़्तलिफ़ हर कंहिंखे मिलनि पिया पैसा पंहिंजे ग्रेड जे हिसाब सां त तव्हां अंदाज़ो हणी सघो था त हू हिन वक़्तु अचानक उनजी एतिरी अमाउंट तव्हां कटे छॾी आहे त हू किरायो किथां ॾींदी। कंहिं पंहिंजी नियाणियुनि जी शादी जी डिसंबर में डेट रखे छॾी आहे, कंहिं वीसियूं विझी छॾियूं, कंहिं उधार वठी छॾियो ऐं तव्हां छा महांगाई बिल्कुलु ज़ीरो करे छॾी आहे या महांगाई तव्हां एतिरी करे छॾी आहे जो हिकु एम्प्लॉई जेको आहे उहो दाल मानी इज़त सां खाए सघे, या छा असांजो हक़ नाहे त असांजा बच्चा सुठी तालीम हासिलु करनि, सुठो खाधो खाइनि, कंहिं सुठी पोज़ीशन ते पुॼी सघनि। जॾहिं ॾिसो तव्हां असांजे लाइ वेही करे अहिड़ी स्ट्रेटजी ठाहींदा हो त असीं एम्प्लॉई ॾींहुं राति 24 कलाक ऑन बोर्ड हुजूं कमु कयूं, मगर असांजी ज़िंदगी हिकिड़ी सुठी गुज़ारण जे लाइ तव्हां कोई न कोई अहिड़ो परेशानी जो बाइज़ असांखे ठाहे था छॾियो जो असीं मजबूर था थी वञूं, रोडनि रस्तनि ते अचूं, कंहिं शइ जो बाइकाट कयूं, का OPD बंदि कयूं, का अहिड़ो अमल करे वेहूं जंहिंजे करे असां ॿिन्ही तरफ़नि खे असांखे परेशानी थिए। मुंहिंजो ही पुरज़ोर मुज़म्मत कंदे ही मुतालबो आहे कैबिनेट कमेटी खां, तव्हां पंहिंजा प्रोटोकॉल घटि कया, तव्हां पंहिंजा जेके अलाउंसिस पंहिंजी पघार कढी तव्हां ॾिनी आहे कंहिं बि क्राइसिस में, चाहे उहो सैलाब हुजे चाहे ज़लज़लो हुजे, असांखे ॾियो छा था। 50,000 में तव्हां हिते वेही मूंखे को ज़िंदगी हिकिड़ो MNA MPA या वज़ीर या मिनिस्टर मूंखे गुज़ारे ॾेखारे हिकिड़ो महीनो 50,000 में या लख में या 1.5 लख में। बिजली जा बिल जेके आहिनि उते तव्हां ॾिसो रोज़ानो उन जिथे 5,000 बिल ईंदो अॼु उते 12,000 बिल अचे थो। जिथे खीर 50-60 रुपए जो मिलंदो अॼु 200-250 रुपए जो खीर मिले थो पियो। बिल्कुलु इंतिहाई ईअं क़यामत फेज़ महांगाई करे वेठा हो ऐं तव्हांखे कोई हक़ कोन्हे जो तव्हां असांजो रिस्क हेल्थ रिस्क अलाउंस इहो चई करे त करोना ख़तमु थी वई आहे त तव्हां असांजो इहो ख़तमु कयो आहे। करोना खां बि ख़तरनाक बीमारियुनि खे असां हैंडल कयूं था पिया ऐं इहो असांजो क़ानूनी ऐं जाइज़ हक़ आहे। हीउ असां हक़ पंहिंजो कंहिं सूरत न छॾींदासीं ऐं असीं सभु गॾु आहियूं, असांखे मजबूर न कयो वञे। बिल्कुलु अदी पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। एजाज़ कलेरी साहब, नर्सिस जा तव्हां सदर आहियो त हिन अलायंस में तव्हां शामिल आहियो त नर्सिस जा सिंध में कहिड़ा इशूज़ आहिनि? हेल्थ ऐं रिस्क अलाउंस खां सवाइ ही सभिनी जो गॾियल आहे, ॿिया बि त तव्हां एहतिजाज कंदा रहो था केतिरे वक़्त खां वठी, त किथे अहिड़ी रुकावट हुजे थी तव्हांजा मुतालबा नथा तस्लीम थियनि ऐं वरी तव्हां सरापा एहतिजाज थियो था? थैंक यू असलम भाउ। सभ खां पहिरियों त मां जेको आहे त ऑनरेबल मिनिस्टर साहिबा जे जेको इंटरव्यू हुयो, मीडिया टॉक हुई, जंहिंमें उन्हनि हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई जेका नर्सिस ऐं डॉक्टर्स ऐं जेके पैरामेडिकल जे हवाले सां कि हू बाज़ार में या मार्केट में मिलनि था ऐं तव्हां जेकॾहिं ड्यूटी नथा करणु चाहियो या प्रोटेस्ट करणु चाहियो था तव्हां भली हलिया वञो, असां ॿिया हायर कंदासूं। पहिरियों सभ खां पहिरियों इहो त मैडम खे मां इहो ॿुधायां त असीं सुठनि यूनिवर्सिटियुनि ऐं सुठी दर्सगाहुनि मां पढ़ी करे प्रोफेशनल आहियूं ऐं बींग अ प्रोफेशनल असीं सुठनि इदारनि मां पढ़ी करे आया आहियूं। असीं मार्केट में विकामजंदा कोन आहियूं, मार्केट मां तव्हां असांखे ख़रीद कोन था करे सघो। जेकॾहिं ख़रीदार मार्केट में मौजूदु आहिनि त उहे मां सम्झां थो त प्रोविंशनल असेंबली ऐं नेशनल असेंबली ऐं सेनेट जे माण्हुनि खे ख़रीदारी जे लाइ मां जेको आहे त उहे टाइम टू टाइम जेको आहे मीडिया ते असां ॾिसंदा बि रहिया आहियूं। उहे मेंबर्स विकामजंदा रहिया आहिनि, मगर को डॉक्टर्स को नर्स को पैरामेडिकल कॾहिं बि न विकामो आहे, न उनजो ख़रीदार लॻो आहे। त सभ खां पहिरियों सख़्तु अल्फाज़ में आउं मज़म्मत थो करियां त मैडम खे फिलफोर जेके आहिनि इहे अल्फाज़ वापसि वठणु खपनि ऐं उनखां पोइ जेकी स्ट्रेटेजी आहे, जेका प्लान आहे, जेको डिपार्टमेंट जो जेका रेट आहे उन ते वेही करे असीं ॻाल्हि ॿोल करे सघूं था। जेको रिस्क अलाउंस जो मसइलो आहे उहो इज्तिमाही मसइलो आहे ऐं उन इज्तिमाही मसइले खे जेकॾहिं कैबिनेट जा 20 खां 25 माण्हू वेही करे हिकिड़ो फ़ैसिलो ॾियनि, असीं ॻाल्हि इहा था करियूं त मैडम जी ॻाल्हि ते ई मां बयान ते अचां थो त मैडम चए थी त करोना ख़तमु थी वई आहे।
जेकॾहिं मैडम करोना ख़तमु थी वई आहे त तव्हां पंहिंजे ऑफिस खां वठी करे पंहिंजे घर ताईं गैदरिंग ताईं मीडिया टॉक ताईं तव्हां फेस मास्क छो था लॻायो? तव्हांजी मैनेजमेंट तव्हांजे ऑफिस जा माण्हू फेस मास्क छो था लॻाइनि? तव्हांखे असीं पेमेंट था करियूं, तव्हां पंहिंजा फेस मास्क लाहे करे गैदरिंग में वञो, हॉस्पिटल्स में विज़िट कयो, मार्केट में अचो, जिते तव्हांजी गैदरिंग थिए थी उते तव्हां फेस मास्क लाहे करे घुमो त तव्हां खां पुछा करियूं त तव्हां वटि करोना आहे या न आहे। जेकॾहिं करोना न आहे त पोइ तव्हां कल्ह मीटिंग छो कई हेॾे वॾे लेवल जी, जंहिंमें जेको आहे ॿारनि जे हवाले सां सेकेंड फेज़ जेको आहे इम्यूनाइज़ेशन जो या वैक्सीनेशन जो स्टार्ट कयो आहे। जेकॾहिं इहे सभु शयूं ख़तमु थी वियूं आहिनि त पोइ तव्हां डिक्लेयर कयो त करोना जी एमरजेंसी, करोना जा जेके वार्ड्स आहिनि, जेके करोना में किट्स आयूं, जेके करोना जे लाइ फंड्स वरिता विया आहिनि, उन्हनि जी बि ऑडिट थियणु खपे। रही ॻाल्हि करोना ख़तमु थियण जी, असीं इहे इन ॻाल्हि ते कोन था अचूं त करोना ख़तमु थियो आहे या न, पर हिन वक़्तु हेल्थ सेक्टर में जेके कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि, जेके 24 आवर्स हेल्थ केयर प्रोवाइडर्स उन्हनि सां गॾु जेको आहे त पेशेंट्स खे केयर था ॾियनि। असीं 24 आवर्स फॉर एवर जे लाइ असीं रिस्क ते आहियूं। असीं HIV जा पेशेंट ॾिसूं था, असीं कैंसर जा पेशेंट डील था करियूं, असीं हेपेटाइटिस जा पेशेंट डील था करियूं, असीं ट्यूबरक्लोसिस जा पेशेंट था डील कयूं। उहे कम्युनिकेबल डिज़ीज़ जेके हिकिड़े मरीज़ खां या हिकिड़े माण्हू खां या हिकिड़े पर्सन खां ॿिए पर्सन ताईं वञनि थियूं, तव्हीं पंहिंजे एग्ज़ीक्यूटिव ऑफिसिस में वेही करे ही अहकामात त जारी करियो था, पर तव्हां असांखे ॿुधायो त छा हुकूमती लेवल ते कहिड़ा इंसेंटिव हिकु एम्प्लॉइज़ जे लाइ रखिया विया आहिनि? 25 सालनि खां नर्सिस जा प्रमोशन कोन था थियनि। नर्सिस जंहिं ग्रेड में अपॉइंट थिए थी उन ग्रेड में ई हू डेथ करे थी या हू रिटायर थी वञे। हेतिरे 10 सालनि जी असांजी जेका आहे तहरीक हली आहे, उन तहरीक में मुश्किल सां 2019 में असांजो 4 ईयर फार्मूला जेको आहे अप्रूव थियो, उनखे बि तक़रीबन 22 ख़तमु थियण वारा आहे, 2022 ताईं असांजो 4 ईयर फार्मूला इम्प्लीमेंट न थी सघियो आहे। असांजा नर्सिस डे टू डे जेको आहे रिटायर थियनि पिया, या अनफॉर्चुनेटली जेकॾहिं हुननि जी ज़िंदगी अलाह जी तरफ़ां न आहे त हू डेथ करे हलिया था वञनि, त हू पूरी ज़िंदगी 16 ग्रेड में। ऐं हिकिड़ो डॉक्टर असां वटि अचे थो, मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां, मुंहिंजो उन्हनि सां अलाइंस आहे, पर जेकॾहिं मेडिकल ऑफिसर या हिकिड़ो हाउस ऑफिसर असां सां गॾु कमु करे थो त उहो असांजी ज़िंदगी हूंदे ई असांजे रिटायरमेंट खां पहिरियों हू 20 ग्रेड में जेको आहे पहुची थो वञे। त नर्सिस सां या पैरामेडिकल जे माण्हू सां या LHV सां या ॿिनि जेके सपोर्टिंग स्टाफ आहे उन्हनि सां इहा ज़्यादती छो आहे? JPMC NICH जे डॉक्टर्स ऐं ॿिनि जेको आहे सपोर्टिंग स्टाफ जी प्रमोशन्स थी चुका आहिनि, न थी आहे प्रमोशन, नथी ॾिनी वञे त उहा सिर्फ़ु नर्सिस जी नथी ॾिनी वञे। रूल्स जेकॾहिं पेंडिंग्स आहिनि त उहे सिर्फ़ु नर्सिस जा आहिनि, बाक़ी कम्युनिटीज़ या बाक़ी जेके कंपोनेंट असां वटि कमु कनि था उन्हनि जा फिलफोर थियनि था। असां वटि जेका अनफॉर्चुनेटली हेल्थ डिपार्टमेंट में हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेशन वेठी आहे, ऐं उन जे लाइ पहिरियों ई सेक्रेटरी साहब खे ॿुधाए चुको आहियां त हू डिले टैक्टिस कनि पिया। हिकिड़ो माण्हू जेको आहे कश्मीर खां हली थो अचे, जैकबाद खां हली थो अचे, हिकिड़ो माण्हू सखर खां अचे थो, त उनखे 2 ॾींहं रुलाइण खां पोइ उनखे मजबूर कयो थो वञे त हू पैसा ॾे ऐं पैसा बासे त हुनजो कमु थिए। हिननि जो डिस्पोज ऑफ एतिरो आहे जो महीना लॻी था वञनि, जेकॾहिं हिकिड़ी फाइल निकिराइण में, हिकिड़ी फाइल कढाइण में जेको आहे। हिननि वटि इहा हालत आहे त माना हिकिड़ा हिननि जा रेट फिक्स थियल आहिनि, उहे चाहे ट्रांसफ़र जा रेट हुजनि, चाहे उन्हनि जी लीव जा रेट हुजनि, चाहे उन्हनि जे हज ऐं उमिरि जी लीव जा रेट हुजनि। मूंखे त मां पंहिंजी सर्विस में 16 सालनि जी सर्विस में मूं कॾहिं अहिड़ी जेका आहे त पुअर एडमिनिस्ट्रेशन न ॾिठी आहे या करप्ट एडमिनिस्ट्रेशन न ॾिठी आहे, जेके अहिड़े तरीक़े जूं चीज़ूं कंदा आहिनि, जेके हज जी छुटीअ जे लाइ माण्हुनि खां पैसा वठंदा हुजनि। त अलाह तबारक ताला इन्हनि अज़ाब नाज़ुल कंदो अहिड़ी एडमिनिस्ट्रेशन ते, जंहिं एडमिनिस्ट्रेशन तबाही जे किनारे ते। हेल्थ डिपार्टमेंट मोहतरमा मिनिस्टर साहिबा जेकॾहिं असांखे चवे थी त असीं ब्लैकमेल था करियूं, त मैडम साहिबा तव्हांजे इदारे में तव्हांजे जंहिं डिपार्टमेंट जा तव्हां HOD आहियो, उन डिपार्टमेंट में करप्शन उरूज ते आहे, तबाह थी चुको आहे डिपार्टमेंट। तव्हांजे हॉस्पिटल्स में तव्हां ॾियो छा था? तव्हांजे डिपार्टमेंट में इस्पतालुनि में ग़रीब मरीज़ुनि खे दवाई कोन थी मिले। तव्हांजे इस्पतालुनि में MRI CT स्कैन्स ख़राबु आहिनि, उन्हनि जी जेको आहे त मेंटेनेंस कोन थी थिए। जेकॾहिं उहे ख़रीद कया वञनि था त उन्हनि ते लखें ऐं करोड़नि रुपयनि जी कमीशन वरिती थी वञे। तव्हां वटि को माण्हू प्रॉब्लम खणी थो अचे त तव्हां ऑफिस में उन आम माण्हू सां मिलण लाइ तयारु कोन आहियो। सेक्रेटरी साहब जेको आहे पंहिंजे दफ़्तर में वेहण लाइ तयारु कोन आहे। एडिशनल सेक्रेटरी अननेसेसरी डिस्कशन लिखी करे फाइलुनि खे जेको आहे दॿाए वेठा आहिनि, महीननि जेका उन्हनि जी डिस्पोज ऑफ नथी थिए। त असीं ब्लैकमेलर आहियूं या डिपार्टमेंट कहिड़ी नहिश ते बीठो आहे जेके माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे? उनजे बावजूदि असांखे जेको आहे मार्केट मां वरितो थो वञे, असांखे जेको आहे त 89 डेज़ ते रखियो थो वञे, असांखे जेको आहे कॉन्टीजेंस बेसिस ते रखियो थो वञे। असीं प्रोफेशनल डिग्री वठी करे आया आहियूं, असीं रोज़मर्रा जी डेली वेजिस जे लाइ कोन आया आहियूं।
असीं हेॾी प्रोफेशनल डिग्रियूं वठी करे PhD मास्टर्स करे करे MBBS जी डिग्री वठी करे असीं रोज़ाना जे बुनियाद ते जेको आहे त नौकरी करणु कोन आया आहियूं। तव्हांखे पंहिंजे पाण खे सोचणो पवंदो, एडमिनिस्ट्रेटिव फेल्यूर्स तव्हांजा कहिड़ा आहिनि उन्हनि खे रेक्टिफाइड करिणो पवंदो ऐं सुठा ऑफिसर लॻाइणा पवंदा, तॾहिं तव्हांजो हेल्थ सेक्टर बहितरु थींदो। ऐं तव्हांखे एज़ ए स्टेक होल्डर्स असांखे पॉलिसी मेकिंग में इन करिणो पवंदो। जेकॾहिं तव्हां इहे शयूं कोन था करियो त आउं यकीन सां चवां थो त हेल्थ डिपार्टमेंट 70% कोलेप्स थी चुको आहे। ऐं जेकॾहिं इहा जेका आहे तव्हांजी रविश रही त हीउ मुकमल तौर ते हेल्थ डिपार्टमेंट तबाही जे किनारे ते हूंदो। ठीकु आहे एजाज़ साहब। डॉक्टर मोहम्मद अली साहब, ही ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी रहिया आहियो, लेडी हेल्थ वर्कर्स जा इशू बि तव्हां ॿुधा, नर्सिस जा इशू, यंग डॉक्टर्स जा थियूं इशूज़। तव्हां सीनियर डॉक्टर्स आहियो, हिननि डॉक्टर्स जेके ही वेठल आहिनि, 3 अहम जेके शोबा आहिनि, इन्हनि जा तव्हां इन्हनि जे मसइलनि जा रुॻो हिमायती आहियो या तव्हां सीनियर डॉक्टर्स सां बि इशूज़ आहिनि? असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अची असां जेको राउंड अप थींदा रहिया आहियूं ऐं असां एक्सपोज़ कंदा रहिया आहियूं जेका बि करप्शन आहे, जेका हेल्थ डिपार्टमेंट में साईं वारनि जी ॻाल्हियूं थियूं उहो बि उनजो तसलसुल आहे लाज़मी। ऐं असां इन्हनि खां एज़ अ सीनियर जेको आहे 95 खां असां इहे तहरीकूं जेके हलायूं पिया, पर जेको हेड़ो हशर लास्ट 15 सालनि खां जॾहिं खां जेको आहे सो फज़ुल्ला पेचो जेको आहे हिन डिपार्टमेंट में आयो ऐं उहो हिकिड़ो बदतरीन हिकिड़ो करप्ट माण्हू हुयो जंहिं हिते डिॼ विधो ऐं पोइ वरी वेंदे वेंदे असांखे तोहफ़ो बि ॾेई ऐं उहे तोहफ़ा जेको आहे अञा ताईं पिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त इन सॼे जेके प्रॉब्लम्स आहिनि उन जो जेको तव्हां सम्झो त जेको जड़ आहे उहा पाण मैडम आहे। मैडम जेको आहे उहा न कंहिंसां मिले, न कंहिंजी ॻाल्हि ॿुधे। असां जेको आहे सो 95 में उन खां पोइ हिते जेको आहे सो माना मार्शालूं लॻियूं ऐं जेको आहे अमृत जा असां मिनिस्टर ॾिठासीं। तव्हां यकीन कयो असां उन्हनि खे दरख़्वास्त लिखंदा हुआसीं असांखे तव्हां सां मिलणो आहे त MS ऑफिस लाड़काणे में फ़ोन करे असांखे एहसानुल्लाह घुराए चवंदो त साईं तव्हां हेॾी तकलीफ़ न कयो, तव्हां हिते ईंदव, मुंहिंजो विज़िट आहे, मां उते अची मिलां थी। हीअ मैडम जेको आहे हिननि जो हिकिड़ो पूरो यार विछल आहे, खुली ॻाल्हाइणो पवंदो साईं। हाणे जेको आहे सो ॻाल्हि टपी वई, हाणे इहे पंहिंजे हिननि जे जेको टेन्योर आहे हिननि जेको आहे हिकिड़ी सुईअ खां धागे खां वठी जेको आहे हिननि जी करप्शन आहे। ऐं हिननि जी पॉलिसी ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त हिन में पहिरियां असांखे घणा मिलंदा, पहिरियां जेॾी महिल प्लान चाकआउट थींदो आहे त पहिरियां त इहे ॾिसंदा आहिनि त मिलंदो असांखे घणो, पोइ उन खां पोइ हिननि मूंखे तव्हां असम साहब तव्हां रिकॉर्डिंग बि कयो था, तव्हां प्रोग्राम बि कयो था, मूंखे तव्हां ॿुधायो त हिननि जी का हिकिड़ी अहिड़ी पॉलिसी आहे जंहिंमें को मरीज़नि खे फ़ाइदो पियो हुजे, को डॉक्टरनि खे फ़ाइदो पियो हुजे, का हिकिड़ी इहे पॉलिसी रुॻो तस्वीरूं कढाइण ते छो का असांजी मैडम साहिबा खे त पोइ उनजे लाइ को ॿी का फील्ड ॻोल्हे। मां हिननि खे अॻ में बि अर्ज़ु कयो त बाबा सेक्रेटरी, अच्छा सेक्रेटरी त पर्सनल सेक्रेटरी आहे, उहो डिपार्टमेंट जो सेक्रेटरी कोन्हे। उहो वीचारो चओ उथ त उथंदो, चओ वेह, उनखे त 16 ग्रेड जो ऑफिसर जेको आहे हुतां वेही भई चाचड़ हुतां जो फोन कंदुसि त मां सम्झां थो हिते कुर्सीअ ते उथी वेंदो। हिन सेक्रेटरी सां या इन्हनि सां ॻाल्हाइणो माना टाइम जो वेस्ट करिणो आहे। असांजो हाणे मुतालबो इहो आहे त हिन हेल्थ खाते खे बचाइणो आहे त मैडम महिरबानी करे तव्हां पाण रिज़ाइन कयो ऐं या जेको आहे सेक्रेटरी खे पाण सां गॾु वठी वञो। वाइल्ड लाइफ तव्हांजे लाइ सुठो आहे, तव्हांजे लाइ महकमे जंगलात सुठो आहे, न तव्हां ॾे वण ईंदा, न इहे कुता बिला शींहं जेको आहे अची तव्हांखे मसइला पेश कंदा। बाक़ी जेकॾहिं कंहिं चङे डिपार्टमेंट में हूंदो डॉक्टर मोहम्मद अली साहब माफ़ कजो, मां तव्हांखे इंटरप्ट थो कयां त हिकु त ही जेके तव्हां शयूं साम्हूं आंदियूं करप्शन जूं बि आहिनि, इहे सभु मामला बिल्कुलु सिधा तव्हां पेश कया आहिनि, पर मां तव्हांखां इहो सम्झण बि चाहींदुमि त जेके मुतालबा आहिनि तव्हांजा मसइला उहे बि असांखे ॿुधाईंदव त जीअं नाज़रीन बि ॿुधी सघनि त कहिड़ा कहिड़ा इशूज़ हिकु लेडी हेल्थ वर्कर जीअं ॿुधायो, नर्सिस आहिनि, डॉक्टर्स, तव्हां सां इशूज़ अॼु ॾींहं ताईं हल कहिड़ा कहिड़ा न थिया आहिनि? सर हल लास्ट 4-5 सालनि खां त मां ॿुधायां थो त असांखे मिलण जे लाइ उते वञी लतूं हणियूं थियूं पवनि, जेको आहे दरवाज़नि खे उते वञी धरना हणा था पवनि त पोइ साहब जेको आहे माना जेको आहे मूड ठहे थो साहबनि जो मिलण लाइ। त मुतालबा त एॾा गॾु थी विया आहिनि। मां थो चवां त जीअं त हाणे यंग डॉक्टर्स जा पंहिंजा मसइला आहिनि, नर्सिंग वारनि जा पंहिंजा मसइला आहिनि, हुननि जा पंहिंजा आहिनि ऐं उहे उन्हनि सभिनी खे उन्हनि डिले कयो आहे। अहिड़े तरीक़े सां सीनियर डॉक्टर्स जा पंहिंजा मसइला आहिनि। असांजे कॉन्ट्रेक्ट डॉक्टर्स जो जेका सीनियरिटी आहे उहा हिननि जेको आहे सो माना सॼे ॿियनि शोबनि में मिली वई त जेको कॉन्ट्रेक्ट पीरियड आहे सुप्रीम कोर्ट चयो त उन्हनि खे माना मिले, हिते हे इन इंतज़ार में वेठा आहिनि सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर्स खे इम्प्लीमेंट नथा कनि त जेको आहे 400-500 डॉक्टरनि खे जो कॾहिं बेनिफिट मिलंदो त हिसाब बाक़ाइदे साईं कैलकुलेशन लॻी पई आहे त 10 लख रुपया हर डॉक्टर खे फ़ाइदो पवंदो त असांखे कहिड़ो फ़ाइदो, बाक़ाइदे ओपन चवनि था ऐं असां उते इहे दरख़्वास्तूं ॾेई आया आहियूं। उन खां अलावा तव्हांखे यकीन आहे त हीअ इंसानियत जी ॻाल्हि जेका मैडम करे थी
हिनखे इहा ख़बर आहे त जेको आहे माना 4 सालनि खां 3 सालनि खां डॉक्टरनि जूं कुझु डॉक्टरनि जूं पघारूं बंदि आहिनि। रेगुलाइज़ेशन जेके डॉक्टरनि जी 2018 में थी, उन में खुलेआम हिननि 10 करोड़ घुरिया। असां तव्हांजे केटिन प्रोग्राम ते असीं चयोसीं त जेको आहे 10 करोड़ घुरिया आहिनि। उन खां पोइ मैडम जेको आहे, मैडम खे वेचारी खे ख़बर पए कोन थी। हाणे असां हुनखे हथ ॿधी चवंदासीं त महिरबानी कयो असां ते रहम कयो। उन खां पोइ PPH वारा डॉक्टर छो था 3-4 अरब रुपया PPH वारनि खे ॾियनि यार? इन्हनि खे तव्हां ज़िन छो नथा कयो पंहिंजे हुन में गवर्नमेंट सेक्टर में? पंहिंजे गवर्नमेंट सेक्टर खे छो नथा इम्प्रूव कयो? जो वरितो था 4 अरब रुपया हुननि खे ॾेई, वरी 2 अरब रुपया टेबल जे हेठां हुननि खां। हाणे असां नथा सम्झूं हे जेको आहे माना सियाणा आहिनि, उहो सियाणप हिननि जी भली हूंदी। सवाइ पैसे जे मां थो चवां हिन वक़्तु को पटे वालो सलाम करण लाइ बि तयारु कोन्हे। सेक्रेटरी त मां थो सम्झां उहो उनखे तव्हां छॾे ॾियो, उहो हिकिड़ो डमी माना हुननि विहारियो आहे। बाक़ी पटे वाले जी भर्ती बि जेका आहे उहा फ़हीम चाचड़ जे चवण ते थींदी आहे, उहा मैडम अज़रा जे चवण थींदी आहे। करप्ट तरीन माना ही सिस्टम आहे। जेसि ताणी हिन जे लाइ को इनकलाबी क़दम न खणंदो, असांजो वे ऑफ जेको आहे प्रोटेस्ट उहो थोरो अलॻि हूंदो आहे। असां चवंदा आहियूं त जेको आहे जेको माण्हू तव्हांखे तंग करे थो उन जी किचे में वञी विझो। असां जुडिशियल इंक्वायरी था चाहियूं हिननि 15 सालनि जी जेका हिननि करप्शन कई आहे। असांजा हिननि माण्हू माराए छॾिया। तव्हां जेका हाणे असां पंहिंजे टॉपिक ते था अचूं त जेकॾहिं मतां तव्हां सम्झंदा हुजो त यार अलाए 20-25 हज़ारनि जे करे हे जेको अस्पतालूं माना जेको आहे बंदि करे वेही रहिया आहिनि मरीज़नि खे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असांजे अंदर में जेको हिननि असांखे माना तबाह बर्बाद कयो आहे, असां चाहियूं था त इन जो हिसाब किताब थियणु घुरिजे। ऐं असां मरीज़ असांखे प्यारा आहिनि। मरीज़ को जेकॾहिं को तकलीफ़ में आहे, तव्हां यकीन कयो त उहो डॉक्टर ई न आहे जेकॾहिं, या उहो पैरामेडिकल स्टाफ ई न आहे जेकॾहिं उहो मरीज़ जी तकलीफ़ खे नथो सम्झे। ऐं असांजा सभु जेके असांजा कमु कनि था एम्प्लॉइज़, उहे उन ॻाल्हि खे सम्झनि था। पर आख़िर हल कहिड़ो आहे? मतिलबु मूंखे तव्हां इहो ॿुधायो अॻ में छो हिननि जेको आहे जॾहिं एहतिजाज कर त मसइलो हल थिए। बाक़ी छा हे छा था चवनि त असां हिननि वटि वञी पहिरें पहुं था। बुशरा साहिबा, मां तव्हांखां मालूम कंदुमि त टाइम बि मुख़्तसिर हूंदो, पर मालूम कंदुमि त प्लान कहिड़ो हुजणु घुरिजे। तव्हांजी बि हेॾी स्ट्रगल आहे त छा थियणु घुरिजे, कहिड़ो प्लान हुजे जे तव्हांजा मसइला मुस्तक़िल बुनियादनि ते उहो हल थी वञनि ऐं मरीज़ जेके सफ़र कनि था उहे बि न कनि। सभ खां पहिरियां त तव्हां ॾिसो, जीअं समूरन ॻाल्हायो त जंहिंजो जेको कमु आहे न उहो नथो करे पियो। हाणे DC जो पंहिंजो कमु आहे, उहे पोलियो में डॉक्टरनि जी बेइज़ती, लेडी हेल्थ वर्कर जी बेइज़ती, उन्हनि खे हिरासां करणु। ऐं हिकिड़े वैक्सीनेटर जो कमु आहे वैक्सीन करणु, त उहो अकाउंट सुपरवाइज़र थी वेही रहियो आहे। हिकिड़े डॉक्टर जो हॉस्पिटल में कमु आहे, उनखे घिटी घिटी में पोलियो जे लाइ उनजी इमेज उते ख़राबु करे छॾी अथनि। ऐं जेके असेंबली जा मेंबर आहिनि, उन्हनि असांजे लाइ हिकिड़ा अहिड़ा कानून ठाहिणा हूंदा आहिनि जिन सां असां एम्प्लॉइज़ खे, असां आवाम खे, हॉस्पिटल्स खे, मरीज़नि खे, समूरनि खे सहूलियतूं मिलनि। हिते असां वटि असेंबली जा मेंबर, नौकरियूं उन्हनि जे हथ में आहिनि, हर शइ उन्हनि जे हथ में आहे। कानून अहिड़ो ठाहींदा जिन में उन्हनि खे ॿ रुपया बचनि। अच्छा, जेको कमु हाणे बि तव्हां ॾिसंदव त करोना में छा हिननि सिर्फ़ु असांखे इहे 16-17 हज़ार या 35 हज़ार ॾिनो आहे? हिननि पाण केतिरो पैसो पाण ते ख़र्चु कयो आहे, पाण केतिरो हिननि पैसो बचायो हूंदो, केतिरो हिननि कूड़ ॻाल्हायो हूंदो। हींअर जीअं समूरनि जो मुतालबो आहे, असांजो बि इहो ई मुतालबो आहे ऐं देरीना मुतालबो आहे। तमामु एहतियात कंदे असीं पंहिंजे पाण खे रोके करे बि अॼु मुतालबो कयूं था। ऐं असां पोलियो खां पहिरियां पंहिंजो रिस्क अलाउंस बहाल करण जो नोटिफिकेशन चाहियूं था। ऐं उन खां बाद बाक़ाइदा या सची ॻाल्हि आहे त मैडम अज़रा एम्प्लॉइज़ खे कुझु न सम्झंदी आहे। असां 3 दफ़ो एप्लीकेशन ॾेई चुकासीं। असांजो 18 साल असांजी सर्विस रहे थी, उहा काउंट कोन थी आहे। असांखे सुप्रीम कोर्ट 1/7/2012 खां रेगुलर कयो आहे। ऐं उन खां अलावा असां जूं जेके 1/7/2012 खां जुलाई 1/7/2022 खां पहिरियां रिटायर थी वियूं 2 खां 250 वर्कर्स, यकीन कयो 3-4 हार्ट अटैक सां उन्हनि जो मौत थी वियो आहे। केरु ज़िम्मेदार आहे? ऐं ही हक़ीक़त आहे जे हेल्थ मिनिस्टर असांखे तब्दील थी मिलंदो त शायदि असांजा मसइला हल थींदा। ऐं इन में असीं सभु हिकु आहियूं त मैडम अज़रा मिनिस्ट्री जे लाइ अहल नाहे। ऐं उन जा सभु जेके आस पास वेठा माण्हू आहिनि उहे सिर्फ़ु इदारनि खां कमीशन जी घुर कंदा आहिनि, कमीशन वठंदा आहिनि। ऐं उते हिननि खे कुझु नज़र न ईंदो आहे। ऐं हर माण्हू खे पंहिंजो कमु करणु खपे। वैक्सीनेटर खे पंहिंजो कमु ॾियणु खपे, लेडी हेल्थ वर्कर खे पंहिंजो कमु ॾियणु खपे, डॉक्टर जी रेस्पेक्ट आहे उनखे पंहिंजो कमु ॾियणु खपे।
पैरामेडिक्स पंहिंजो कमु करे, मिनिस्टर हेल्थ पंहिंजो कमु करे, पाण ॿ शोबे जी हिकिड़ी मिनिस्टर आहे, पाण 2 शोबनि जी हिकिड़ी। अॻे असांखे जॾहिं कैंप लॻंदी हुई पॉपुलेशन डिपार्टमेंट जी त उनखे पिक एंड ड्रॉप हूंदो हो, जेको असां उन्हनि मरीज़नि जा TL कराईंदा हुआसीं, ॿार बंदि कराइण जो ऑपरेशन। जॾहिं खां हेल्थ मिनिस्टर हज़रा पेचुओ साहब आई आहे, मैडम आई आहे, कंहिंखे कोई पैसो कोन्हे ऐं बर्बादी, बिल्कुलु बर्बादी छा तबाह थी वई आहे हेल्थ डिपार्टमेंट मैडम अज़रा जे अचण सां। ऐं असांजो इहो बि मुतालबो आहे त असांखे अगरि नर्सूं ऐं डॉक्टर ऐं पैरामेडिक्स लेडी हेल्थ वर्कर्स इहे अगरि मार्केट में मौजूदु आहिनि या मार्केट खां ख़रीद कंदो त असां बिलावल ज़रदारी साहब खां ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त असांखे मिनिस्टर बि मार्केट मां का नई आने ॾियो, चाहे उहो कोई बि हुजे, ऑनेस्ट हुजे, इंसानियत सां उनजो तालुक़ु हुजे, हू एहसासमंद हुजे, उनखे असांजी फ़िकिर हुजे। छो त असीं पंहिंजी ज़िंदगी दाव ते लाए करे असां इहो हेल्थ डिपार्टमेंट में कमु कंदा आहियूं। तव्हां ॾिसो, अगरि असां इहो हींअर अगरि मैडम धमकियूं ॾिए थी त मैडम असांजी 50,000 60,000 पघार आहे, असां थां बुहारी बि करण जहिड़ा आहियूं, असां एतिरो असां में तकबुर कोन्हे जो असां कंहिंसां मिलण लाइ बि राज़ी न हुजूं। असां थां बुहारी कंदासीं, असां मज़ूरी कंदासीं, असां भटे ते कमु कंदासीं, वञी असांखे पंहिंजी नौकिरी जी न 50,000 पघार जी कोई परवाह न आहे। परवाह आहे त असांखे पंहिंजे रेस्पेक्ट जी, पंहिंजे हक़ूक़ जी, असांखे हर 6 महीने नई का चवंदा आहिनि न, नई का परेशानी असांजे कढ लाती वेंदी आहे ताकी एम्प्लॉइज़ परेशान रहे। जॾहिं असीं सकून में न हूंदासीं, असांजा बच्चा सकून में न हूंदा, असां सुठी हिकिड़ी ज़िंदगी न गुज़ारे सघंदासीं त असां कीअं कमु कंदासीं। बहरहाल असांजो मुतालबो आहे पोलियो खां पहिरियां इहा कमेटी बि ॿुधी छॾे त असीं सभु हिकु आहियूं ऐं असीं कंहिं सूरत पोइते न हटंदासीं। असांखे कंहिं पघार, कंहिं नौकिरी जी बि ज़रूरत कोन्हे। असीं सुठनि ख़ानदाननि सां तालुक़ु रखंदा आहियूं। असां बि को अहिड़ा वयल माण्हू न आहियूं, अगरि असां नौकिरी कयूं था त सरकार जी नौकिरी कयूं था, कंहिंजा असां ज़ाती ग़ुलाम न आहियूं। मैडम अज़रा ट्रीट ईअं कंदी आहे त जीअं असीं सभु उन जा ज़ाती ग़ुलाम आहियूं। असीं ग़ुलाम कंहिंजा न आहियूं, असीं हिकिड़ी आज़ादु क़ौम आहियूं। पाकिस्तान आज़ादु आहे ऐं आज़ादी सां ॻाल्हाइण जो असां समूरनि खे हक़ु आहे, हीअ असांजो हक़ु आहे। पोलियो बाइकाट करण ते असांखे मजबूर न कयो वञे ऐं करोना, पोलियो खां बाद करोना वैक्सीनेशन जो 3rd राउंड बि आहे। ठीकु आहे, हीउ बहानो करोना जो न कयो वञे। हिन रिस्क अलाउंस खे हेल्थ रिस्क अलाउंस करे असांजी पघारनि में रेगुलर करे असांखे ॾिनो वञे ताकी असां मां बेचैनी ख़तमु थिए ऐं असांजा बाक़ाइदा जेके ॿिया मसइला आहिनि, सर्विस स्ट्रक्चर आहे, लेंथ ऑफ सर्विस जेको बि आहे, उन ते बाक़ाइदा असां सां मीटिंग्स कयूं वञे ऐं आईंदा जे लाइ कोई बि अहिड़ो लायामल तयारु कयो वञे। उन में असां समूरनि जेके बि असांजा लीडर आहिनि, जेके बि सम्झनि था त उन्हनि खे उन में ज़रूरु असांजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण महिल असांखे शामिलु कयो वञे। बिल्कुलु। एजाज़ साहब, तव्हां खां बि साॻियो सवालु कंदुमि त छा थियणु घुरिजे, कहिड़ो मुतालबो कहिड़ो हूंदो, किथे ॻाल्हियूं थियनि, कीअं ॻाल्हियूं थियनि त जीअं इन जो को हल निकिरी सघे। सर, सभ खां पहिरियों त आउं अर्ज़ु कंदुसि त गवर्नमेंट खे असीं पहिरियों बि टाइम ॾेई चुका आहियूं ऐं वक़्तनि बवक़्तनि टाइम ॾींदा आहियूं। सेक्रेटरी साहब सां मुलाक़ात थी, हुननि असांखे ॿुधो ऐं उन खां पोइ जेको आहे त हू हलिया विया। उनजो को बि नतीजो न निकितो। आउं सम्झां थो त जेके लूप फॉल्स आहिनि, जीअं एडमिनिस्ट्रेटिव फेल्यूअर आहिनि, उहे इहे ई आहिनि त जेकॾहिं असीं स्टेक होल्डर्स खे हू गॾु वठी करे हलंदा ऐं पॉलिसी मेकिंग में असांजो इनपुट रखंदा त ही फेल्यूअर्स कोन ईंदा ऐं मामला सिधे तरीक़े सां हलंदा। आउं सम्झां थो त जेके इशूज़ असांजा पेंडिंग्स आहिनि या ॼाणी वाणी करे पेंडिंग्स कया था वञनि, उहे एडमिनिस्ट्रेटिव फेल्यूअर आहे उन्हनि जो ऐं उन में करप्शन जो आंसर बि आहे। जेकॾहिं हिकिड़ा जेन्युइन इशूज़ आहिनि ऐं टाइम स्केल जेकॾहिं अप्रूव थी चुको आहे, कैबिनेट कमेटी जे अंदरि आहे या फाइनेंशियल सब कमेटी जे अंदरि आहे, त उन जी मीटिंग फ़ौरन थियणु खपे ऐं पैरामेडिकल दोस्तनि खे जेको आहे उहो नोटिफिकेशन मिलणु खपे ऐं सर्विस स्ट्रक्चर ते कमु थियणु खपे। ऐं असांजी जेकॾहिं रूल्स नर्सिस जा पेंडिंग्स आहिनि ऐं डिपार्टमेंटल प्रमोशन्स जी DPC जी डेट ॾियणी आहे, त उहा जीअं 2 ॾींहं अॻु में असांजी सेक्रेटरी साहब सां मुलाक़ात थी ऐं सेक्रेटरी साहब खे असीं इहा ई रिक्वेस्ट कई त जेकी तव्हांजी डोमेन आहे, जेके तव्हांजा एज़ ए एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट जा सेक्रेटरी जा पावर आहिनि, उहे तव्हां फिलफूर जेको आहे इस्तेमालु कयो ऐं DPC जी डेट ॾियो ऐं तव्हां उन जा चेयरमैन
चेयरमैन आहियो, तव्हां जेकॾहिं तव्हांजी अंडर चेयरमैनशिप में ही डिपार्टमेंटल प्रमोशन थींदा ऐं माण्हुनि खे रिलीफ मिलंदो त तव्हांजी वाह वाह थींदी, माण्हू तव्हांखे दुआऊं कंदा, नर्सिस तव्हांखे रिगार्ड ॾींदो, तव्हां अल्लाह तबारक ताला तव्हांखे हिकिड़ी रिस्पेक्ट ॾिनी आहे, एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट जा सेक्रेटरी आहियो, जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे रिलीफ ॾींदो त तव्हांखे माण्हुनि जी दुआऊं मिलंदियूं, तव्हांजे लाइ रिस्पेक्ट अञा वधीक ठहंदी, बजाए कि जेकॾहिं तव्हां उन्हनि खे रिलीफ न ॾियो या उहे अहिड़ा ऑफिसर जेके तव्हांखे ग़लति गाइड कनि ऐं उन्हनि जे चवण ते तव्हां जेकॾहिं स्टेक होल्डर्स खे या तंज़ीम जे लीडर्स खे न मञो, न ॿुधो, टाइम न ॾियो, वक़्तु नथा ॾियो, त अल्टीमेटली छा थींदो आहे, जेके मूंखे एक्सपीरियंसिस आहिनि उहे इहे ई आहिनि त डिपार्टमेंट जा पंहिंजा ऑफिसर्स अॼु जेकॾहिं असीं प्रोटेस्ट ते आहियूं त हीअ बि डिपार्टमेंट जे ई करे आहियूं, छो जो डिपार्टमेंट असांजा मामला डेलिबरेटली जेको आहे पेंडिंग्स कनि था ऐं असांजी ॿुधी नथी वञे, असीं जॾहिं वञूं था त उते जेको आहे त असांखे हीला बहाना करे कंहिं न कंहिं ॻाल्हि जो जवाज़ ठाहे करे वापसि मोकिले था छॾनि, पोइ हिकिड़ो लिंगरान मामला थियनि था ऐं असांजा मसइला हल नथा थियनि ऐं डिपार्टमेंट इन में 100% छा पर 200% इन्वॉल्व रहे थो त एम्प्लॉइज़ जेके रोडनि ते अचनि, शोर शराबो थिए, उनखां पोइ वरी जेको आहे त गवर्नमेंट ते हिकिड़ो प्रेशर ठहे ऐं गवर्नमेंट ते प्रेशर अचण खां छो जो उन में इन्हनि जा पंहिंजा बि बेनिफिट्स आहिनि, इन्हनि जा पंहिंजा मामलात आहिनि, इन जे करे हीअ जेको आहे प्रायोरिटी सेट कोन था कनि, जेकॾहिं प्रायोरिटी सेट न थींदी त मामला ईअं ई पेंडिंग्स में रहंदा। आउं सम्झां थो त सिंध गवर्नमेंट खे ऐं मिनिस्टर हेल्थ साहिबा खे इमीडिएट हिकिड़ी मीटिंग कंडक्ट करणु खपे ऐं इन रिस्क अलाउंस ऐं बाक़ी जेके रिमेनिंग इशूज़ आहिनि उन जे लाइ हिकिड़ी कॉम्पिटेंट कमेटी जेको आहे त हेड करणु खपे ऐं उन जा असां जेको आहे वेही करे इशूज़ रिज़ॉल्व करण जे लाइ मामलातनि खे रेक्टिफाइड कयूं त कहिड़े तरीक़े सां मामला हल थी सघनि था ऐं रिस्क अलाउंस कहिड़े तरीक़े सां ही बहाल थी सघे थो ऐं इहो परमानेंट लेवल ते कीअं असां उनखे खणी वञी सघूं था। असांजे अंदरि जेका फ्लेक्सिबिलिटी आहे उहा मौजूदु आहे, असीं नथा चाहियूं त मरीज़ जेको आहे उहो परेशान हुजे, छो जो हिन वक़्तु 23 डिस्ट्रिक्ट्स जे अंदरि फ्लड इफेक्ट आहे, जेके 23 असांजा ज़िला आहिनि फ्लड इफेक्ट ई आहिनि, माण्हुनि जा घर तबाह थी चुका आहिनि, जिन में असां पाण बि शामिल आहियूं, मेजॉरिटी गवर्नमेंट एम्प्लॉइज़ उन में शामिल आहिनि, उन्हनि जी फैमिलीज़, उन्हनि जा फसल, उन्हनि जा घर तबाह थी चुका आहिनि, त आउं उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि त जेकॾहिं तव्हांखे हिन मामले खे सुधारणो आहे, सिधो करिणो आहे, मसइले जो हल कढणो आहे त तव्हांखे ईगोइस्ट थियण जी ज़रूरत कोन्हे, तव्हां म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां वेहो ऐं हिक ॿिए खे रेस्पेक्ट ॾियो। असीं तव्हां खां ॿाहिरि कोन आहियूं, असीं तव्हांजे अंडर में कमु था करियूं, पर जेकॾहिं असांजे बचनि जी असांजी ज़िंदगियुनि जी ॻाल्हि ईंदी त ज़ाहिर ॻाल्हि आहे असांखे स्टैंड वठिणो थो पवे ऐं उन ते मजबूर कयो थो वञे। ऐं मुंहिंजी रिक्वेस्ट तव्हांजे प्रोग्राम जे तवसल सां इहा हूंदी त गवर्नमेंट खे खपे त फिलफोर मीटिंग कॉल कनि ऐं मीटिंग जेका आहे उहा फ्रूटफुल थियणु खपे, उनजी जेको आहे त टर्म्स ऑफ कंडीशन्स फिलफोर तय थियणु खपनि त हीअ मामला कीअं हल कजे। जेतिरो गवर्नमेंट हिन खे लिंगर ऑन कंदी ओतिरो हेल्थ डिपार्टमेंट कोलेप्स थींदो ऐं माण्हुनि में जेका एग्रेसिव पॉइंट आहे उहा वधे पई। मां तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसल सां ॿुधाईंदो हलां त विदिन 2 डेज़ जे अंदरि जेकॾहिं सिटिंग न थी सघी त लखनि जी तादाद में जेको आहे त एम्प्लॉइज़ पंहिंजे पंहिंजे डिस्ट्रिक्ट मां पंहिंजे घरनि खां मूव थींदा, मोबिलाइज़ थींदा कराची में ऐं कराची जो पोइ घेराव थींदो, कराची बि कोलेप्स थींदी, कराची बि बंदि थींदी, पोइ हाउसिस जे साम्हूं बि घेराव थींदो, सेक्रेटरीट जे साम्हूं बि घेराव थींदो ऐं हीअ इंटरनेशनली ऐं नेशनल लेवल ते जेको हिकु बैड इंप्रेशन वेंदो इहो सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु वेंदो, छो जो सिंध गवर्नमेंट खे अचण वारे वक़्त में इलेक्शन बि विड़णी आहे। बिल्कुलु एजाज़ साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो, बुशरा साहिबा तव्हांजी महिरबानी, डॉक्टर महबूब नूनारी साहब तव्हांजी महिरबानी, डॉक्टर मोहम्मद अली थलो साहब तव्हां सभिनी इंतिहाई अहम ॻाल्हि ॿोल कई, नाज़रीन तव्हां समूरी ॻाल्हि ॿोल ॿुधी, इंतिहाई अहम बहस मुबाहिसो हो, हेल्थ डिपार्टमेंट खे, हेल्थ मिनिस्टर खे, हेल्थ सेक्रेटरी खे, हेल्थ DG खे हिन डिस्कशन खे ज़रूरु इन जो को हल कढणु घुरिजे। सरापा एहतजाज आहिनि मुलाज़िम, नर्सिस हुजनि, पैरामेडिकल जो अमलो हुजे, डॉक्टर्स हुजनि, ॿियो जेको हेल्थ स्टाफ आहे, सभु सरापा एहतजाज आहिनि, उन्हनि जा प्रॉब्लम्स आहिनि। OPD मुसलसल उनजो बाइकाट आहे, तव्हां सम्झी सघो था जॾहिं OPD बंदि हुजे त मरीज़ केतिरा डिस्टर्ब हूंदा आहिनि। इन समूरी सूरत हाल में प्लानिंग जी ज़रूरत आहे। केतिरनि ई सालनि खां ॾिसूं था पिया त हीअ प्रॉब्लम साॻा मौजूदु आहिनि, टाइम स्केल, सर्विस स्ट्रक्चर, प्रोमोशन जा इशू, ही जेके समूरा अलाउंसिस जा इशूज़ आहिनि इहे तॾहिं ई हल थी सघनि था जॾहिं मुलाज़िम ऐं इंतिज़ामिया गॾिजी वेही करे इन जो को हल कढनि त जीअं हेल्थ खाते जे मथां उअं ई सवे सवाल उथंदा रहिया आहिनि। अहम शोबो हूंदो आहे सॼी दुनिया जे अंदरि, हेल्थ हुजे, एजुकेशन हुजे, इंतिहाई अहम शोबो आहे। उन हेल्थ खाते खे जिथे समूरनि माण्हुनि जी अचु वञु हुजे, इस्पतालुनि में हुजे,
समूरनि माण्हुनि जो रुख जॾहिं बीमार थिए थो उन तरफ़ हुजे, उन अहम डिपार्टमेंट में जेके अहम ज़िम्मेवारियूं अदा कंदड़ माण्हू हुजनि उन जी रेस्पेक्ट करणु इंतिहाई ज़रूरी आहे। उन जा जेके मसइला आहिनि उहे मसइला हल करण जी ज़रूरत आहे त जीअं जेके हे एहतिजाज आहिनि उहे एहतिजाज बि न थियनि ऐं माण्हुनि जो जेको फलाही जेके उन्हनि जो ख़िदमतुनि वारो कमु आहे उहो जेको मुलाज़िम आहिनि उहो पंहिंजो सिलसिलो जारी रखनि। पर नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।